प्रोग्राम में भली कार व्यूज़ टाइम सां गॾु मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान ख़ुशकिस्मत मुल्क आहे जिते करोना केस घटि थिया आहिनि। हुन दावा कई आहे त करोना केसनि में घटिताई हुकूमत जी स्मार्ट लॉकडाउन जी कामयाब पॉलिसी ऐं अवाम जी SOPs जे अमल जे करे मुमकिन थी आहे। ॿिए तरफ़ नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ हिकु सर्वे में ॿुधायो आहे, इंकिशाफ़ कयो आहे त इस्लामाबाद में, सिर्फ़ु इस्लामाबाद में 3 लाख करोना जा केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं उते 3 लखनि जे क़रीब माण्हू करोना में मुब्तला आहिनि। अमेरिका में बि काल्ह हिकु ॾींहं में 77,000 रिकॉर्ड केस रिपोर्ट थिया आहिनि ऐं असांजे पाड़ेसरी मुल्क में बि करोना केसनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां सां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे नसीर मेमन साहब, अमर सिंधू साहिबा, इनाम भट्टी साहब, निसार खोखर साहब, अली हसन साहब ऐं शबीर शर साहब। महिमान खे भली कार जी। नसीर मेमन साहब, तव्हां खां शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त जेका वज़ीर आज़म जी दावा आहे त जेका केसनि में घटिताई आहे उहा स्मार्ट लॉकडाउन जी कामयाब पॉलिसी जी करे आहे, इहा दावा ठीकु आहे तव्हांजी नज़र में? वाकई इन जे करे केस घटि थिया आहिनि? ॾिसो, केस अलाए घटि थिया बि आहिनि अलाए न थिया आहिनि, इहा ॻाल्हि सम्झ खां वॾी आहे। छो त मुसलसिल असां इहा ख़बरूं पढ़ूं पिया त टेस्टुनि थियण में जेका घटिताई आई आहे, ऐं ही को पहिरियों ख़ान साहब इहा ॻाल्हि कोन चई आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे हुनजो मामूल थी वियो आहे। तक़रीबन हर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं चवे थो त सभिनी खे मुबारकूं वेठो हुजे त हाणे पोइ सभु ख़तमु थी वियो। ऑलमोस्ट इहो थो चए जहिड़ो कर कोरोना पाकिस्तान मां ख़तमु थी वियो आहे। तव्हां इस्लामाबाद जी रिपोर्ट जी ॻाल्हि कई, इहा नेशनल हेल्थ इंस्टीट्यूट जी रिपोर्ट आहे, को गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो जे ठहियल गैर आइनी सिहत खाते जो वॾे में वॾो इदारो आहे, जेको वफ़ाक़ में ठाहिणो न आहे पर उहो ठाहियो वेठा आहिनि मिनिस्ट्री, उनजो वॾे में वॾो इदारो आहे। उन रैंडम सैम्पलिंग कई आहे, उनजे बेसिस ते एक्स्ट्रापोलेशन थी आहे। तव्हांखे यादि हूंदो त महीनो खन अॻु लाहौर में अहिड़ी हिकिड़ी रिपोर्ट सूबाई सिहत खाते कढी हुई। हुननि रैंडम टेस्टिंग कई ऐं एक्स्ट्रापोलेशन करे चयो त लाहौर शहर में 6 लख खां मथे जेके कोरोना जा मरीज़ हुजण जी पॉसिबिलिटी आहे। ऐं इहो रैंडम सैम्पलिंग जे बेसिस ते एक्स्ट्रापोलेशन इहो दुनिया जो मञियल तरीक़ो आहे, इहो को धोखो न हूंदो आहे। इहा हिकिड़ी साइंटिफिक टेक्निक आहे असेसमेंट जी त केतिरा मरीज़ थी सघनि था। सो हाणे हिननि तय करे छॾियो आहे, हिकिड़ी जेका रिवायती तरीक़ो आहे स्टेट ऑफ डिनाइल जो, ॻाल्हि मञो ई न, चओ त कुझु आहे ई कोन, अखियूं पूरे छॾियो, टेस्टूं न करायो, टेस्टूं घटाए छॾियो, कवर अप करणु शुरू करे छॾियो। इहे पुराणियूं टेक्निक्स आहिनि, मुख़्तलिफ़ मसइलनि ते इहे असां हलंदे ॾिठियूं आहिनि। कोरोना ते बि इहा ई हले थी ऐं ख़बर न आहे कंहिंखे बेवकूफ़ बनाइनि था। माण्हुनि खे इहो तासुर ॾियण जो नुक़सानु इहो आहे त ख़बर न आहे त केतिरा हज़ार ॿिया माण्हू रोज़ हुन में वठजंदा हूंदा। ठीकु आहे, उनजो सिम्पटम्स शायदि घणनि माण्हुनि खे ज़ाहिर नथा थियनि, इहो बि हिकिड़ो जनरली हाणे ट्रेंड ॾिठो वियो आहे त सिम्पटम्स ज़ाहिर नथा थियनि, पर जिन खे अलामतूं नथियूं थियनि उनजो मतिलबु इहो न आहे त उहो मुकमल तौरु महफ़ूज़ आहे या ॿिया जेके उनखे माण्हू वेझा आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि। तव्हां 2 ॾींहं अॻु में ॾिठो त 2 सीनियर डॉक्टर्स जी डेथ रिपोर्ट थी आहे हिकिड़े ॾींहं में। निश्तर अस्पताल जो वाइस चांसलर फोत थियो आहे। सो इहो नथा सम्झनि त ही त पंहिंजा नंबर घटाए पंहिंजी बज़ाहिर एफिशिएंसी ॾेखारणु था चाहिनि, पर हुनजो एक्चुअली जेको नुक़सानु पहुचंदो माण्हुनि खे या पहुची रहियो हूंदो उन खां ही अखियूं बुटनि था। आख़िरी ॻाल्हि, BBC उर्दू हिकिड़ी रिपोर्ट जारी कई हफ़्तो खनि अॻु में, हुन ते डान जे एडिटोरियल बि आयो, मूं अॻु में बि हिते कोट कई त लाहौर ऐं कराची जे क़ब्रिस्ताननि में जेको तदफ़ीन जो बरियल जो रेट आहे उहो गुज़िरियल साल जे जून जे हिन साल जे जून सां भेटे ॿुधायो वियो आहे त हिन साल तक़रीबन लॻभॻि ॿीणा या थोरा घटि वधि हुन में अंगु हुयो, एतिरनि माण्हुनि जी तदफ़ीन थी आहे ऐं इहो क्वेश्चन मार्क आहे, इहो कवर अप कनि था, हक़ीक़त माण्हुनि ताईं नथी पई। ठीकु आहे जी। इनाम भट्टी साहब, कीअं था ॾिसो वज़ीर आज़म जी अहिड़ी दावा खे जेका हुन कोरोना केसनि में घटिताई जे हवाले सां कई आहे? अनिल, दावा जेका आहे न, हिकिड़ो बंगाली बाबा जो जेका चैकिंग थियल हूंदी आहे न त हिकिड़े तावीज़ सां सभु कुझु ठीकु थी वेंदो आहे, सभु मसइला हल थी वेंदा। ऐं दावा ईअं ई हिकिड़ा हकीमनि जा बि इश्तिहार हूंदा आहिनि जेके हिकिड़ी गोरीअ सां मर्दाना कुवत जी जेका आहे असां तमामु वॾी ताक़त जी दावा कंदा आहिनि। सो मूंखे हैरत थी लॻे त असांजो वज़ीर आज़म बि अहिड़े ई क़िस्म जो कुझु दावाऊं करे थो जॾहिं त हक़ीक़ती ग्राउंड रियलिटीज़ जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ आहिनि। ग्राउंड रियलिटी इहा आहे त न त को स्टैटिस्टिकल मॉडल अप्लाई करे असांखे ॿुधाइनि था त असां ही स्टैटिस्टिकल मॉडल अप्लाई कयो आहे जंहिं तहत ही टेस्टुनि जो रेशो आहे, टोटल पॉपुलेशन असांजी हेतिरी आहे, हिन पॉपुलेशन ते उन सैम्पलिंग मेथड में जेके माण्हू इन्फेक्टेड मिलिया आहिनि उन हिसाब सां हिननि खे उहा शइ जेकॾहिं वाज़े कनि त पोइ असीं का ॻाल्हि मञूं। ही साइंस आहे, साइंस जो दौरु आहे। जेतिरे ताईं उन में प्रूवन रिज़ल्ट्स न हूंदा, उन में जेतिरे ताईं को साबित तौर ते के शयूं साम्हूं न ईंदियूं, तेसी तोणी इन्हनि दावाउनि खे, सखिड़ियुनि दावनि खे घटि में घटि
आऊं त हिकिड़े एज़ अ साइंस जे स्टूडेंट जे क़बूल करण लाइ तयारु न आहियां। रियलिटी जेका नज़र अचे थी उहा इहा आहे त हिननि जेके टेस्टुनि जो रेशो वधायो उनखे वरी वापसि बेक करणु शुरू कयूं ऐं हाणे उन बेसिस ते चवनि था त असां वटि केसिस घटिजणु शुरू थी विया आहिनि। ऐं अॼु बि दावा कयां थो त पाकिस्तान जे ई बलोचिस्तान यूनिवर्सिटी जे हिकिड़े प्रोफेसर स्टैटिस्टिकल मॉडल तहत उहा सॼी एग्ज़ैजरेशन प्रोजेक्शन जेको आहे सॼो कर्व ठाहे ॾेखारियो त उहो कीअं थींदो ऐं छा थी सघे थो। उन जे ई ज़रिए जेकॾहिं कंहिं बि यूनिवर्सिटी जे प्रोफेसर या कंहिं मेडिकल साइंस जे ई उन एक्सपर्ट जे ज़रिए जेकॾहिं असांखे मुतमिन कनि त वाक़ई पाकिस्तान जे अंदरि केसिस ख़तमु थियणु शुरू थी विया आहिनि, उन्हनि जो ग्राफ हेठि डाउन थियणु शुरू थी वियो आहे ऐं पोइ असां इहा शइ क़बूल कंदासीं। पर जेका हिन वक़्त ताईं किथे बि कोन्हे, हक़ीक़त इहा आहे त हीअ जेकॾहिं अॼु बि टेस्टुनि जो रेशो वधाइनि हर इलाइक़े में, जिते हाणे त एतिरी पखिड़िजी चुकी आहे जो जेके रिमोट एरियाज़ आहिनि, जेके विलेजिस आहिनि, तमामु पुठिते पियल ॻोठ आहिनि जिते का टेस्टिंग ई कोन्हे, उते जेकॾहिं वञी करे पहुचनि ऐं जेका अचानक वञी करे का टेस्टिंग कबी आहे उहा करे ॾिसनि त हिननि खे ख़बर पइजी वेंदी त हक़ीक़ी तौर ते माण्हू जेको आहे सो केतिरा उन मुतासिर थिया आहिनि। ठीकु आहे, हाणे इहो साबित थी वियो आहे त हीअ जेका हर्ड इम्यूनिटी वारे फॉर्मूले ते हलनि था त छॾियो जेके माण्हू हुन में मुआ जेके बचा, जेके रेज़िस्ट करे विया, रेज़िस्टेंस पावर हुन जो थी वियो, उहे बची वेंदा, वधीक उन ते कुझु बि न आहे करणु। ठीक है जी। अली हसन साहब, वज़ीर आज़म ने दावा किया है कि कोरोना केसेस में कमी जो है वो उनकी स्मार्ट लॉकडाउन की पॉलिसी की वजह से है। कैसे देखते हैं आप इस दावा को? सर, दावे तो भले ये कितने ही करें, वो कहते हैं स्मार्ट लॉकडाउन, सिंध के चीफ मिनिस्टर कहते हैं कि मैं फतह की खुशखबरी सुनाना चाहता हूँ। हम ये समझते हैं, क्योंकि हम रिपोर्टिंग करते हैं, ग्राउंड पर होते हैं, लोगों से मिलते हैं, इनकी सारी दावाएं उस वक्त हम मान लेंगे जब ये रैंडम टेस्टिंग करवा दें। ये 2-2, 3-3, 4-4 डॉक्टरों पर मुश्तमल टीमें बनाएं जो मुख्तलिफ महलों में, मुख्तलिफ शहरों में, मुख्तलिफ बाडारी के शहरों में जाकर चेकिंग कर लें। नहीं करें सारे गांव की चेकिंग, 20 आदमी निकालने उनकी चेकिंग कर लें तो इन्हें अंदाजा हो जाएगा क्या है। हो ये रहा है कि इनके अस्पताल जो है लोगों को दाखिल नहीं करते हैं। अभी कुछ दिनों पहले मेरी बात हुई थी सिविल अस्पताल हैदराबाद वालों से, उनके यहाँ जो इस सिलसिले में बेड्स थे वो भी 6 बेड या 5 बेड खाली पड़े थे, 5 बेड भरे पड़े थे। ये एडमिशंस दे ही नहीं रहे हैं लोगों को, और इनका कहना ये कि घरों पे अपनी ट्रीटमेंट करा लें। अब ये कैसे मुमकिन हो सकता है कि लोग घरों पे ट्रीटमेंट कराएं? वो फिर जब उनको ज्यादा हालत खराब होती है वो अस्पताल आते हैं तो उनको एक डेथ का सर्टिफिकेट दे दिया जाता है, जो ज्यादातर ये होता है कि इनको दिल का दौरा पड़ा था और ये हलाक हो गए। तो इनको रैंडम टेस्टिंग करा लें, प्राइम मिनिस्टर को, चीफ मिनिस्टर साहब को, सबको पता पड़ जाएगा कि कोई कमी वमी नहीं हुई है, ये खुशफहमी है हमारी। जी 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 निसार खोखर साहब, तव्हां ॻाल्हि ॿुधी अली हसन साहब जी बि, इन खां में नाम भट्टी साहब जी, तव्हां छा चवंदा वज़ीर आज़म जे दावा जे बारे में जेका हुन कई आहे त कोरोना केसिस जेके घटि थिया आहिनि उहे स्मार्ट लॉकडाउन पॉलिसी जे करे? ॾिसो, हुकूमत जी इहा दावा त कोरोना जेको घटि थी आहे पाकिस्तान में, मुंहिंजो ख़्यालु आहे इहो जेको इंटरनेशनल हिन जी वेव आहे कोरोना जी, या इंटरनेशनल जेको ट्रेंड आहे उन जे अगेंस्ट आहे। असां वटि कहिड़ियूं SOPs फॉलो थियूं आहिनि? असां त मतिलबु पॉवर्टी लाइन खां हेठि हिकिड़ो गुज़ारींदड़ मुल्क आहियूं, थर्ड वर्ल्ड कंट्री आहियूं, जेके तमामु तरक़ी याफ़्ता ऐं वॾी वॾी जेको आहे सो सिहत जूं जेको आहे सो सहूलियतूं रखंदड़ मुल्क आहिनि। तव्हां उन्हनि में ॾिठो त उन्हनि में वेंटिलेटर, सिहत जूं सहूलियतूं उन्हनि में ई खुटी वियूं, त वज़ीर आज़म कहिड़े बुनियाद ते उन्हनि छा करे वरितो अहिड़ो? बसि करे हुकूमत पंहिंजी इहो रुॻो ॿुधाए त असां छा करे छॾियो जो इन खां पोइ घटिजी वियो। छा इहो स्मार्ट लॉकडाउन जे करे त सैटरडे संडे जेको आहे सो बंदि हूंदो, यानी सैटरडे संडे छा कोरोना जी छुटी हूंदी आहे? कोई स्कूल आहे कोरोना खोलियो त बाबा मां बाक़ी ॾींहं विज़िट कंदसि तव्हांखे ऐं सैटरडे संडे ते तव्हांखे ऑफ आहे? ईअं न थींदो आहे। जंहिं तरीक़े सां मुल्क हलाया वेंदा आहिनि ईअं न थींदो आहे। जंहिं तरीक़े सां एॾी सारी करोड़नि जी आबादी हलाई वेंदी आहे, हीअ त माण्हुनि खे सिधो सो हर्ड इम्यूनिटी छॾे ॾिनो अथऊं त बाबा हाणे पाण ॼाणो, तव्हां ॼाणो, कोरोना ॼाणे। जीअं माण्हू चवंदा आहिनि बाबा हाणे अलाह ॼाणे, असां ॼाणो। पर ही इन क़िस्म जी दावा कहिड़े ग्राउंड ते था कनि? को साइंटिफिक ग्राउंड आहे? तव्हां मूंखे ॿुधायो त को इहो चइजे त ग्राफ किरे थो। ग्राफ इनजे करे पंजाब में किरियो आहे, जेको मोस्ट पॉपुलेटेड जेको असांजो सूबो आहे उनजे टेस्टिंग जेका आहे न कैपेसिटी घटाई वई आहे ऐं उहा ॼाणी वाणी घटाई वई आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेके बि हिननि तव्हांखे यादि हूंदो त वॾनि वॾनि ग्राउंड्स में तमामु वॾा जेको आहे सो उहे ठाहिया हुआ बेड हणी करे कहिड़े आइसोलेशन रूम्स,
उन्हनि जो छा थियो, उते माण्हू केतिरा आहिनि, क़ब्रिस्ताननि में एॾी रश छो वधी वई आहे, हर शहर जा माण्हू पुछनि था यार दिलि जा दौरा अॻे त एॾा न हुआ, हाणे छो वधी विया आहिनि। तव्हां ग्राउंड ते अली हसन साहब वारी ॻाल्हि, त ग्राउंड ते हक़ीक़त हिकिड़ी ॿी आहे, वज़ीर आज़म साहब जी ब्रीफिंग हिकिड़ी अलॻि आहे। उनजे करे मां सम्झां थो त इन में का सचाई या का हक़ीक़त आवाम खे नज़र कोन ईंदी त कोरोना जो ट्रेंड पाकिस्तान में घटियो आहे। कोरोना जो ट्रेंड वधियो आहे, अञा ईद खां पोइ वधीक ॾिसंदव तव्हां जेका ख़तरनाक सूरत थींदी, ऐं उहा एतिरी ख़तरनाक सूरत थींदी शायदि सॼी दुनिया पोइ चए त वेरे पाकिस्तान में त हेतिरियूं डेथ थी वियूं आहिनि, पाकिस्तान में त हेतिरा जेको सो माण्हू थिया आहिनि। इन जे करे इन जी इहो धागे फीणे वारो को जो आहे कोन जो हुनजे वहमनि विश्वसनि ते हलिजे तो बाबा हीअं थियो जीअं असांजे पड़ोसी मुल्क में चवनि था, तंहिंजे करे घटियो न आहे ट्रेंड, इहो एज़ इट इज़ आहे। ठीकु आहे जी। अमर सिंधु साहब कीअं था ॾिसो दावा खे, वज़ीर आज़म जी इन दावा खे? ॾिसो वज़ीर आज़म मां सम्झां थी त कूड़ियुनि दावाउनि करण जो अगरि को रिकॉर्ड हुजे हा त शायदि उहो असांजे पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे ज़रूरु मिले हा, छाकाणि त हिकिड़ी बि अहिड़ी दावा कान्हे जेका सची साबित थी हुजे। लॉकडाउन हुजे न हुजे, स्मार्ट लॉकडाउन, कोरोना जे बारे में पाकिस्तान हुकूमत जूं जेका हुकूमती डेटा आहे उहा टोटली फॉल्स, टोटली जेका असां उहा जेका ऑब्जेक्शनेबल आहे। इन करे छाकाणि त उन दावा जो को बि जेका असां साइंसी बुनियाद कोन्हे, उन दावा जी बुनियाद का बि जेका असां डेटा उनखे वेरीफाई नथी करे। उहा जेका बि डेटा खां सवाइ जेका बि ॿुधाई वञे पई उहा मां सम्झां थी त जेका असां उहा कहिड़े बि फोरम ते उनखे चैलेंज करे सघिजे थो, कंहिं बि फोरम ते उनखे जेको आहे सो कूड़ो साबित करे सघिजे थो। हा इहा ॿी ॻाल्हि आहे त पाकिस्तान जो मीडिया उनखे कवर करे न करे, 2 दफ़ा 3 दफ़ा इनखे वार्निंग्स मिली चुकियूं आहिनि इन खां WHO खां। WHO अञा थोरी वार्निंग्स ॾिए थो त जेके माण्हू उनखे जिन टेस्टूं घटायूं आहिनि या जेके बदहतियाती कनि पिया या जिन जेके लॉकडाउन या ॿियनि मामलनि में SOPs जे मामलनि में उहे इन जा नतीजा भोगींदा, ऐं नतीजा जेको ग्राउंड ते माण्हू आहे उहो भोगे बि रहियो आहे, उहो ॾिसी बि रहियो आहे। इस्पतालनि में जाइ कान्हे, हर शहर जे अंदरि तव्हां हर माण्हू खां पुछो त उहो तव्हांखे ॿुधाईंदो त केतिरे हद ताईं जेके आहिनि माण्हुनि जी फौतगियुनि जी तादाद वधी वई आहे। उनखां पोइ जेकॾहिं ख़ान साहब खे केरु ॿुधाए नथो पियो या हू अख़बारूं ऐं ॿी का शइ पढ़े कोन थो पियो त मां ख़ुदा न ख़ास्ता ईअं न चवणो पए त जॾहिं मौत जी ख़बर माण्हू खे तॾहिं ईंदी आहे जॾहिं उनखे पाण खे मौत ईंदी आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में शेख रशीद खां ई पुछणु खपेसि त कोरोना जी हालत छा हुई ऐं कोरोना में सिचुएशन जेका असां पाकिस्तान उनखे मोह की ॾेई रहियो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त जेॾी महिल शेख रशीद निकितो त उन दाऊं करे चयो हो त जेका 40,000 जी जेका इंजेक्शन आहे उहा 5 लखनि में बि न मिली आहे। त ही असल सूरत हाल इहा आहे। असल सूरत हाल मां सम्झां थी त जेका असां पंहिंजे माण्हुनि खां पुछणु खपे। बाक़ी हाणे ही त जेको आहे असांजो बादशाह साहब जेको जीअं वणेसि तीअं वेठो चए, बादशाह साहब खे इहे सभु शयूं सूट कंदियूं त उहो भली करे। ठीकु आहे, तव्हांजो चवणु आहे त इहा दावा जेका आहे उहा साइंसी बुनियादुनि खां हटी करे आहे। नाज़रीन, नवाज़ लीग PTI जे मुतबादिल तौर ते नई मुतहदा मुस्लिम लीग ठाहिण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। तफ़सील मूजिबि काफ लीग, फंक्शनल लीग ऐं ॿिनि नंढनि ग्रुपनि खे मिलाए करे मुतहदा मुस्लिम लीग ठाहिण लाइ ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। नून लीग खे इन मामले में फंक्शनल लीग सां सिंध में फ़ाइदो पवंदो ऐं काफ लीग सां गॾु जेकॾहिं इतिहाद थिए थो त पंजाब में फ़ाइदो पवंदो। 2008 खां 2013 जे दौरान बि नवाज़ लीग, काफ लीग ऐं फंक्शनल लीग सां गॾिजी करे इन क़िस्म जी कोशिशि कई हुई पर इतफ़ाक़ न थी सघियो। ॿिए तरफ़ पंजाब में PTI नवाज़ लीग में फॉरवर्ड ब्लॉक ठाहिण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। इन सूरत हाल ते हलूं था नसीर मेमन साहब ॾे। जी नसीर मेमन साहब, इहो ॿुधायो त जेका सियासी भंजटरा थी रही आहे इन में कंहिंजी हिकमत अमली कामयाबु थींदे नज़र अचे थी तव्हांखे? अनिल, हाणे मूंखे फ़िलहाल सम्झ जी हिकिड़ी लीग आहिनि, इहे लीग जा जेके स्प्लिंटर्स आहिनि इहे कंहिं नज़रियाती बुनियादनि ते अलॻि कोन थिया हुआ। उनखे को आइडियोलॉजिकल डिसएग्रीमेंट्स कोन हुआ जो चइजे त हिकिड़ा लेफ्टिस्ट आहे, ॿिया माओइस्ट आहे, हिकिड़ा मार्क्सिस्ट आहे, हिकिड़ा मज़हबी हुया। अहिड़े क़िस्म जी का बि सोच जो फ़र्क़ु कोन हुयो। ही प्योरली इंट्रस्ट बेस्ड ग्रुप ठहिया हुया, पाण में न ठहिया। कंहिं ॻाल्हि तां जहिड़ो फॾो थियो, कंहिंखे हुकूमत में आसिरो मिलियो, कंहिंखे मथां इशारो मिलियो त ग्रुप ठहिया। सो हाणे उहे जॾहिं माण्हुनि वटि वेंदा त उहे बेसिकली उहे हुननि खां कुझु न कुझु घुरंदा न।
उहे को न को शेयर घुरंदा ऐं सम्झणु चाहींदा त आख़िर उन्हनि खे मिसाल फंक्शनल लीग आहे हींअर GDA में वेठी आहे ऐं सिंध में त अपोज़िशन आहे पर मर्कज़ी हुकूमत जो हिसो आहे हिक लिहाज़ खां त हू उन सां ब्रेक अवे करे अची नवाज़ शरीफ़ सां वेहनि त उन मां GDA मुस्लिम लीग फंक्शनल खे छा हासिलु थियणो आहे। इहो जॾहिं इलेक्शन वेझी थियणी हुजे अॻियां इलेक्शन जो माहौल हुजे उन जोड़ तोड़ थींदा आहिनि ऐं ख़बर पवंदी आहे त हिन जो पलड़ो भारी आहे हिन जो पासो वठंदासीं त अॻियां आसिरो आहे तॾहिं त इहे ग्रुप गॾिजी पवंदा आहिनि छो त उन वक़्तु इंट्रेस्ट पिच ॿी हूंदी आहे। पर हिन क़िस्म जे हालतुनि में जिते नवाज़ लीग पाण हिकिड़े ॾुखे दौर मां पई गुज़रे अॻियां का फौरी तौर ते इलेक्शन जो माहौल बि कोन थो नज़र अचे त फंक्शनल लीग खे आछण लाइ नवाज़ लीग वटि छा हूंदो इहा मूंखे सम्झ में नथो अचे। न को उहा एंटी स्टेब्लिशमेंट आहे फंक्शनल लीग जो नवाज़ लीग जी एंटी स्टेब्लिशमेंट टोन सां गॾु थिए न को ॿिया नज़रियाती बुनियाद आहिनि जंहिं ते उहे गॾु थियनि न ई को शेयर्ड इंट्रेस्ट मूंखे नज़र थो अचे। अहिड़ी तरह काफ लीग जो मिसाल वठो उहा त हुकूमत जो पार्ट थी वेठी आहे। काफ लीग जेकॾहिं इमरान खान सां काविड़जे बि त उहा वरी बि का जेती लेती इमरान खान सां कंदी ऐं मथां काड़ी अहिड़ी सूरत हाल कान्हे जो चौधरी उन्हनि सभिनी खे छॾे वरी नवाज़ लीग सां गॾिजनि। सो अटेम्प्ट त करे सघिजे थो ठीकु आहे उहो चवणु कान पॉलिटिक्स में चई सघिजे थो मूंखे प्रैक्टिकली हालतूं लॻनि नथियूं त फंक्शनल लीग ऐं काफ लीग नवाज़ लीग में वञी उनजो हिसो थियनि फौरी तौर मूंखे उनजी उम्मीद कान थी नज़र अचे। ठीक है जी। अलीसन साहब आपको क्या लगता है जो सियासी जोड़ तोड़ शुरू हो गई है PTI की तरफ से भी और नून लीग की तरफ से भी किसकी हिकमत अमली कामयाब होगी किसको कामयाबी मिलेगी? बात ये कि ये कामयाबी तो जो चाहेंगे बड़े उनको मिलेगी लेकिन ये मुस्लिम लीग का जो इत्तेहाद है ये होता नजर नहीं आता है। फंक्शनल लीग इसलिए नहीं जाएगी कि पीर साहब पगारा मरहूम हमेशा ये कहते रहे कि फंक्शनल लीग असल लीग है इसको खत्म करके ज़ियाउल हक ने जब ये किया था और नवाज शरीफ ने मुस्लिम लीग पे कब्जा कर लिया था। इसी तरह काफ लीग का मामला है वो एक दफे इक़्तिदार के बहुत बड़े मजे चख चुके हैं वो इधर शामिल होकर कोई छोटी मोटी मिनिस्ट्रीज नहीं चाहेंगे उनको बड़ी चीजें चाहिए। और नवाज लीग का खुद का हाल ये है कि नवाज लीग सारी चीजें जो है वो खुद नवाज शरीफ जो है वो अपने अंगूठे के नीचे रखना चाहते हैं वो अपने भाई को भी इतना आगे आने नहीं देना चाहते हैं। तो ये चलती हुई गाड़ी नहीं है। हाँ अलबत्ता जिन लोगों को झंडियां दिखाई जाएंगी वो किसी भी छतरी के नीचे जाके जमा हो जाएंगे जो पाकिस्तान में हमेशा से एक रवैया रहा है। शुरू दिन से रिपब्लिकन पार्टी बनी थी उसके बाद से आप आखिर तक आके देखें तो ये एक रवैया रहा है जब उनको इख्तिदार की झंडी दिखाई जाती है तो वो सब लोग उधर चले जाते हैं। जी इनाम भट्टी साहब छा थो सम्झ में अचे तव्हांखे त जेका सियासी जोड़ तोड़ हले थी उन में कामयाबी कंहिंखे मिलंदी कंहिंजी हिकमत अमली वधीक बहितर हूंदी? अनिल हिकिड़ो त पाकिस्तान सतह ते मुस्लिम लीग मुतहद थिए हिकिड़ी लीग ठहे इहो नामुमकिन आहे। अहिड़ियूं कोशिशूं माज़ी में बि थी चुकियूं आहिनि ऐं जिन जा सबब इहे ई आहिनि हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा इंट्रेस्ट आहिनि उन्हनि जो को नज़रियाती ग्राउंड कोन्हे जंहिंजे करे पॉलिटिकली हू पाण में किन शयुनि ते टुटरा हुजनि या वरी गॾु थी वञनि। हाँ हींअर जेको माहौल जुड़ियो आहे उहो स्पेशली पंजाब जे पर्सपेक्टिव में आहे। पंजाब जे पर्सपेक्टिव में इहो थियो आहे त इमरान तहरीक इंसाफ़ जेका आहे उहा उते नवाज़ लीग खे टोड़ण जी कोशिश करे रही आहे जंहिंमें फॉरवर्ड ब्लॉक ठाहिण लाइ कोशिश कई पई वञे। हीअ उन जे काउंटर करण जे लाइ छाकाणि त काफ लीग हिकिड़ो तमामु वॾो पावर रखे थी पंजाब जे अंदरि उन जो इलाही सीट्स जेके आहिनि उन जे करे उन्हनि वटि स्पीकरशिप बि उन्हनि वटि आहे त नवाज़ लीग उन तरह सां पंजाब जे अंदरि हिकिड़ो इन क़िस्म जी मूव कई आहे त जीअं काफ लीग खे गॾे हिकिड़ी नई उते जी लीग जी का बुनियाद विझी ऐं पंजाब हुकूमत में का ॿियो हिकिड़ो नओं सेटअप ॾेई सघनि जेकॾहिं इन केस का अहिड़ी मूव थिए थी त। ऐं उन में ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त जेका काफ लीग आहे उन जा ख़ुदि काफ़ी तहफ़ुज़ात जेके आहिनि उहे बोज़दार हुकूमत सां पैदा थियणु शुरू थी विया आहिनि जंहिं मां नज़र अचे थो त नवाज़ लीग उन जो फ़ाइदो वठंदे काफ लीग सां थी सघे थो पंजाब जी हुकूमत जे बुनियाद ते का अहिड़ी मूवमेंट आणे विझे। ऐं ॿियो जेको उन में मूंखे नज़र अचे थो त जेकॾहिं सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ नून लीग जेका आहे सॉरी तहरीक इंसाफ़ जेकॾहिं वञण जी का मूव करे थी त उन खे बि काउंटर करण जे लाइ के धुरियूं पंजाब जे अंदरि पंजाब जी बोज़दार हुकूमत खे जेको आहे उन जे लाइ को टफ टाइम पैदा करण लाइ कोशिश करे सघनि था। त मूंखे लॻे थो त ही पाकिस्तान सतह ते न बल्कि पंजाब सतह ते हिक ॿिए खे काउंटर करण जे लाइ कोशिश कई पई वञे जेका हाणे ॾिठो इहो वेंदो त जेकॾहिं काफ लीग
उन्हनि जे इंट्रेस्ट में इहो आहे त उहे जेकॾहिं खंड वारे स्कैंडल में या इन में को वधीक तेज़ी अचे थी या ॿियनि बि जेको आहे सो उन्हनि केसिस में जेके नैब जे अंदरि आहिनि उन्हनि ते थिए थो त थी सघे थो उहे बि पंहिंजो गाॾो तब्दील करे ऐं ट्रेन हिकिड़ी महिल ई ॿी ट्रेन में वेहण जी का ख़्वाहिश रखनि त उते इहा शइ मुमकिन थी सघे त इन जो ई सबबु आहे त उते वरी तहरीक इंसाफ़ नून लीग जे अंदरि फॉरवर्ड ब्लॉक ठाहिण जी कोशिश करे पई। ठीकु आहे जी। शबीर शाह साहब, हे सियासी जोड़ तोड़ में तव्हांखे लॻे थो त कंहिंजी कामयाबी थींदी, हिकु महिल कंहिंजी बहितर हूंदी? कामयाबी त ॾिसजे त कंहिंजी थी थिए पई, पर फ़िलहाल ॿिन्ही धुरियुनि जूं कोशिशूं आहिनि ऐं जीअं जेको आहे सो काफ़ी अरसे खां वठी PTI इन कोशिश में लॻल आहे त फॉरवर्ड ब्लॉक ठाहे मुस्लिम लीग नून में, और उहा हिन महिल ताईं हुनखे ख़ातिर कामयाबी कान थी सघी आहे। अञा ताईं रुगो सिर्फ़ु कोशिशुनि में आहे। हिन वक़्तु त ज़ाहिर आहे त ख़ुदि PTI जी हालत जेका आहे त पंजाब में इलाही पटड़ी थी वई आहे ऐं पंजाब जो माण्हू तुर हींअर ओवरऑल एस्टेब्लिशमेंट जे एंटी थींदो पियो वञे, तमामु घणी उते जेका आहे शिदत नज़र थी अचे ऐं उते जेका पॉलिटिकल पोलराइज़ेशन आहे, सियासी सिफ़बंदी, उहा हींअर तक़रीबन असांखे इन तरह सां थी लॻे जीअं 80s जे ज़माने में सिंध में हूंदी हुई। छो अहिड़ी सूरत हाल में असां नथा सम्झूं पिया जंहिंमें PTI ख़ुदि क्राइसिस जो शिकार आहे ऐं अवाम सां जेके वाइदा कया उहो कोई बि फ़ाइदो पाड़े न सघी आहे। रहंदो अवाम जे लाइ मुश्किलात में इज़ाफ़ो थियो आहे। तेल वारा स्कैंडल खंड जा आहिनि ऐं कणिक जो 2 दफ़ा स्कैंडल थियो। हाणे नए तरह सां वरी कणिक जो स्कैंडल जेको आहे शुरू पियो थिए, जॾहिं उहा ख़ुदि पंहिंजे बुरानी कैफ़ियत में मुब्तला, असां नथा सम्झूं पिया त मुस्लिम लीग नून में को इन क़िस्म जो जेको दार विझी सघंदी। सियासी सूरत हाल हिन वक़्तु जेतोणीकि जेको आहे सो बिल्कुलु मुंझारे जो शिकार आहे, पर उनजे बावजूद बि घटि में घटि PTI जे हक़ में कान्हे का। ठीकु आहे जी। निसार खोखर साहब, सियासी जोड़ तोड़ में कंहिंखे कामयाबी मिलंदी? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे की सियासी जोड़ तोड़ जंहिंखे असां चऊं था उहा रिपोर्ट कंहिंजे पारां थियल आहे, मतिलबु इहो आहे ज़रियनि जे पारां। हाणे जेके ज़रिया हूंदा आहिनि सहाफ़ियुनि जा, तव्हांखे बि ख़बर आहे त उहे इहो फिलर बि कॾहिं कॾहिं सियासतदाननि जे पारां हूंदा आहिनि ऐं उहो फिलर उछलायो वेंदो आहे। पंजाब में इन जे करे उछलायो पियो वञे जो तव्हांखे ख़बर हूंदी। निसार साहब, इन ॻाल्हि जी तस्दीक नून लीग जे राणा सनाला करे छॾी आहे त वाक़ई इन क़िस्म जी कोशिशूं हलनि पियूं जी। मां उहो ई पियो चवां त जॾहिं खां बोज़दार हुकूमत जे ख़िलाफ़ इहो थियो आहे, हिकिड़ो फिलर इहो आहे PTI जे खे ॾियण जे लाइ ख़ुदि चौधरी बिरादरान पारां त जेकॾहिं बोज़दार खे तव्हां नथा हटायो त पोइ हिन एक्सट्रीम ते बि माण्हू वञी सघे थो। इहो तव्हांखे यादि हूंदो त चौधरी बिरादरान काफ़ी वक़्त खां हुकूमत खां न रुगो नाराज़ आहिनि, पर मुख़्तलिफ़ पॉलिसियुनि ते कॾहिं कॾहिं खुलेआम तनक़ीदूं बि कंदा रहंदा आहिनि। ऐं हाणे त चौधरीनि पाण चयो हुयो त बाबा मौलाना फज़ल रहमान वारे धरणे में रतो छाण खे असां बचायो हुयो, त उन जे करे हुननि जो हिकिड़ो इहो दावा आहे त स्टेक वधि में वधि असांजो आहे। बाक़ी जेसिताईं इहो आहे त नवाज़ लीग ऐं सभिनी खे गॾाए, ॾिसो जीअं अलीसन साहब चयो त पीर पगारो त उहो ई चवंदो त बाबा सरबराह त असां आहियूं, माने फंक्शनल त सुप्रीम कोर्ट जे पारां असां फंक्शनल कयल आहियूं, त उन जे करे हू बक़ाया जेके लीग्स आहिनि उन्हनि सभिनी खे उहो इहो सम्झंदा आहिनि त उहे हुननि खां नॉन फंक्शनल आहिनि। तंहिंजे करे नवाज़ लीग जो ज़ाहिर इहो ई हूंदो, जीअं हिन में चयल बि आहे, अॼु पंहिंजे अख़बार में रिपोर्ट बि आहे त नवाज़ लीग ई जो जेको नवाज़ शरीफ़ आहे उहो ई इन सभिनी जो वरी क़ाइद बि थींदो। त इहा ॾाढी हिकिड़ी उहा थी लॻे। सालनि खां एॾियूं उन्हनि जे विच में आहिनि दूरियूं, उहे जल्दीअ में ख़तमु थियण वारियूं कोन्हनि। हा, अलबत्ता PTI बि वरी इहो फिलर ॾिनो आहे त ख़ुदि नवाज़ लीग में फॉरवर्ड ब्लॉक ठहे पियो, फलाणो माण्हू जेको आहे हू करे थो। अञा इन में मुंहिंजो ख़्यालु आहे का सदाकत थी सघे थी। बाक़ी हू जेका आहे त सभु लीग्स गॾिजी हिकु ठहे, इहो थोरो मुश्किल आहे। ठीकु आहे जी। अमर सिंधु साहब, आहे सियासी जोड़ तोड़ में तव्हांखे लॻे थो कंहिंखे कामयाबी मिलंदी, नवाज़ लीग खे या PTI खे? ॾिसो, मां दरअसल इन ख़्याल जी आहियां त ख़ासि तौर ते मुस्लिम लीग जे हवाले सां तेसिताईं कंहिं बि इतिहाद जी गुंजाइश कोन्हे जेसिताईं इस्टेब्लिशमेंट या उहा धुरियूं जेके आहिनि से इन्हनि खे गॾु विहारण ते मजबूर न कनि। हींअर जेका सिचुएशन थी रही आहे उन सिचुएशन में इशू इहो आहे त नवाज़ लीग हींअर का प्रो इस्टेब्लिशमेंट या उनजी दादली जमात नथी पई सम्झी वञे। ॿिए पासे असां ॾिसूं था त उनजे इस्टेब्लिशमेंट जे वेझो या उनजी तर्जुमान जेका पार्टी हुकुमरान पार्टी आहे उनजा गॾोगॾु जेके आहिनि से चौधरी बिरादरान सां जेके काफ लीग वारा आहिनि उन्हनि सां बि जेके असां ॾिसूं पिया त इख़्तिलाफ़ जेके आहिनि से उहे चोट ते चढ़ंदा पिया वञनि। इन सूरत में त चयो इहो थो वञे त चौधरी बिरादरान जहांगीर तरीन जे
वादनि जे सां गॾु उन जे जेका असां ज़मानत ते इन तहरीक इंसाफ़ में शामिल थिया हुया, उन मां जेके वाइदा थिया हुया उन्हनि वाइदनि में मूनस इलाही खे जेका असां का वज़ारत ॾियण जे बारे में चयल हुयो, जंहिंजे लाइ सख़्तु मज़ाहिमत कई आहे ख़ुदि इमरान ख़ान। ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जी जेके दूरियूं थियूं उहे मौलाना फज़ल रहमान जे जेका असां उन जलसे में उन धरणे में ॾिसण में आहियूं। हाणे बि जेका असां उनजो जेका ख़ासि तौर ते काफ लीग जो जेका सियासत आहे उहा इन क़िस्म जे अपॉर्चुनिज़म जो शिकार आहे त उनखे जंहिं बि पार्टी वटां वधीक जेके आहिनि से शेयर्स मिलंदा उते वेंदी। ऐं मां इहो सम्झां थी त जेका मौजूदा सूरत आहे उन में जेकॾहिं पंजाब जे अंदरि वाकई खां तब्दीली अचण वारी आहे त मुंहिंजे ख़्याल में ॿई ॼणा शेयर होल्डिंग ते तयारु थींदा। नवाज़ लीग ऐं काफ लीग जेकॾहिं उनखे एड्रेस न कयो इमरान ख़ान इन सूरत में, छाकाणि त शहबाज शरीफ़ जे पारां जेके कुझु इंटरव्यूज़ आया हुया उन में इहा ॻाल्हि आई हुई साम्हूं त असांजा चौधरी बिरादरान जेके इख़्तिलाफ़ हुआ उहे इख़्तिलाफ़ ख़तमु थी चुका आहिनि। उनजो मतिलबु इहो आहे त उनजी जेका बर्फ़ आहे उहा ॻरी चुकी आहे। हाणे रुगो इन इंतज़ार में हूंदा त कहिड़े पासां जेका असां वधीक ऑफर अचे थी। भंज ढाह वारो दौर आहे, भंज ढाह वारे दौर में ख़ासि तौर ते इहे पार्टियूं पंहिंजे अघु जे हिसाब सां जेको वधीक अघु लॻाईंदो उन पासे ते तयारु थींदियूं। ॿिए पासे इहो ज़रूरु आहे त जेको अपॉर्चुनिज़म आहे हर जमात जे अंदरि हूंदो आहे उहो गॾो गॾु जेको आहे तव्हांखे नून लीग में बि नज़र अचे थो। ऐं नून लीग वारनि जे अहिड़नि जेके आहिनि से माण्हुनि खे कोशिश करे रही आहे तहरीक इंसाफ़ जॾहिं हुनजा पंहिंजा इत्तेहादी बि हुनखे छॾे रहिया आहिनि त कोशिश करे रही आहे त ॿियनि जमातनि जा माण्हू तोड़े पंहिंजा अंग पूरा करे, पर मां सम्झां थी त उन में हू कामयाब न वेंदा। इन सूरत में न वेंदा छाकाणि जेका हींअर जेको असुल ॻाल्हि आहे त हुकूमत हलाए केरु थो, हले कीअं थी, उन खां वधीक जेके शयूं उन में किरदारु अदा कंदियूं आहिनि उहे अफ़वाहूं आहिनि। जंहिं अफ़वाहुनि सां इहो चयो वेंदो आहे त केरु अचे थो, केरु वञे थो, केरु पावर तां जेका असां पंहिंजी गिरफ़्त विञाए रहियो आहे। हाणे के जेके ख़बरूं अची रहियूं आहिनि उहो इहो आहे त इन जी मुसलसल मक़बूलियत में घटिताई आई आहे तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जी, पर गॾो गॾु इहो बि आहे त हाणे जेके मामला आहिनि उहे ख़ुदि इमरान ख़ान जी गिरफ़्त सां ॿाहिरि थींदा पिया वञनि त लाज़मी तौर ते उन जे अंदरि जेके बि जमातूं आहिनि उहे पंहिंजे लाइ जाइ ॻोल्हण लाइ शुरू थींदियूं। त इहा जोड़ तोड़ वारी केरु जेका असां मल मारींदो, यकीनन सुहागन वही जो पियामन भाए, जेका पियामन भाईंदी उहा ई जेका असां पार्टी अॻिते ईंदी। बाक़ी अहिड़े क़िस्म जो मूंखे कंहिं बि क़िस्म जो को नज़र नथो पियो अचे जंहिंमें का अवामी मज़ाहिमत, का अवामी दबाव या अवामी प्रेशर इन जी का बि ॻाल्हि कान्हे। बाक़ी इहा हक़ीक़त आहे त जेका खान साहब जी हुकूमत आहे उहा पंहिंजे लाइ उन जा ॾुखिया तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। नाज़रीन, पूरी सिंध में लोड शेडिंग जे आज़ार अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अक्सर शहरनि में 16 खां 18 कलाक अण एलियानल लोड शेडिंग थी रही आहे। लोड शेडिंग जे करे अस्पताल में मरीज़ भी परेशान आहिनि ऐं जेके ऑपरेशन जा शेड्यूल्स आहिनि उहे बि मुलतवी कया पिया वञनि। सिंध जे तवानाई वारे वज़ीर इन सिलसिले में हेस्को ऐं सेपको जे CEOs खे ख़त लिखी करे अवाम खे लोड शेडिंग खां आजे करण लाइ मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब चयो आहे त मुल्क में लोड शेडिंग बि नाहे, न ई बिजली जी पैदावार में का खोट आहे। हुन चयो आहे त गुज़िरियल हुकूमत जे मुक़ाबले में असांजी हुकूमत जे दौर में लोड शेडिंग में कमी आई आहे। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ हलूं था शबीर शर साहब जे। शबीर साहब इहो ॿुधायो त हीअ जेका वफ़ाक़ी वज़ीर जो बयानु आहे लोड शेडिंग जे हवाले सां त मुल्क में का बि लोड शेडिंग न आहे, इहा हुनजी लाइल्मी आहे या लागर्ज़ी आहे? न, सही थो चवे, उहो बिल्कुलु सही थो चवे पियो। इन जे करे त हुनजे कलाक बिजली आहे उहो त पाण खे थो ॾिसे पियो, जेको कुझु ॾिसे थो हुनखे नज़र थो अचे उहो हुनजे लाइ सभु कुझु आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिननि जी हुकूमत जी पॉलिसी आहे महिना मानो का बि ॻाल्हि मञण लाइ तयारु कोन्हनि। यूटर्न मशहूरु आहिनि, कूड़ा मशहूरु आहिनि, धोखेबाज़ मशहूरु आहिनि, ठग मशहूरु आहिनि, त उन्हनि खे छा थो सघे। हाणे उहे इन बेहयाई ते लही आया आहिनि। सॼो मुल्क रड़ियूं थो करे, सॼो मुल्क दाऊं थो करे, फैक्ट्रियूं बंदि आहिनि ऐं फैक्ट्रियुनि जी हालत ख़राब थी वई आहे। लोड शेडिंग जेका असां अॻु में हूंदी
12 कलाक उहा 18 कलाकनि ते वञी पहुती आहे। कराची शहर जी हालत तव्हां ॾिसो था त छा थी वई आहे। ऐं अॼु जी सूरत हाल तव्हां कराची जी ख़बर हूंदी, जेका बरसाति पई आहे उन बरसाति में कराची जो सॼो मामिलो डाउन मूंखे नथो लॻे पियो त सुभाणे ताईं वञी कराची जी बिजली बहाल थी सघंदी। इहे सभु शयूं हुनखे नज़र नथियूं अचनि, छाकाणि त हू सदाई जेको आहे सो उन उठ पखीअ वांगुरु वारीअ में जेके से उहा मुंडी विझी था छॾनि पिया, हुनजे करे हुनखे का शइ नज़र कान थी अचे पई। हाणे जेको बेहयाई ऐं बेशर्मी ते लही अचे हुनजे लाइ हर शइ जाइज़ आहे। इहा त हूंदी आहे उसूल पसंद माण्हू जे लाइ ऐं गैरत वारे माण्हू जे लाइ। मां ॾाढा ॾुखिया लफ़्ज़ इस्तेमालु करण ते मजबूर आहियां ऐं त उहे माण्हू ज़ाहिर आहे त इन्हनि शयुनि खे महसूसु कंदा आहिनि। हींअर उहा शइ असांखे नज़र ई कान थी अचे त हुकूमत जो को हिकिड़ो वज़ीर को सच ॻाल्हाईंदो हुजे, को सही ॻाल्हि कंदो हुजे। हिते जेको आहे सो तव्हां ॾिसो त जेके माण्हू बचे छॾिया अथनि उहे उन्हनि खां वोडका ऐं वोडा वारा अलाए अहिड़ा जेके आहिनि से अलाए छा मञा छा ॻाल्हियूं था कनि पिया। हुनजे करे हिन हुकूमत ते का मयार ई कान्हे का। असुल मयार उन्हनि ते आहे इक़्तिदार जे क्लब वारनि ते, जेके हिन क़िस्म जा माण्हू वठी आया आहिनि ऐं इक़्तिदार जे क्लब वारनि वटि केॾी खोट हुई माण्हुनि जी, केॾी जेका आहे सा कहत हुयो जो हुननि खे माण्हू कोन मिलिया। अहिड़ा जेके आहिनि से हिकिड़े निचले दर्जे हेठे दर्जे वारा माण्हू खणी आया आहिनि जिन खे न पंहिंजी पार्टी जो ख़्यालु आहे, न मुल्क जे वक़ार इज़त जो ख़्यालु आहे ऐं न इहो पंहिंजे उहिदे जो हुननि खे उहो ख़्यालु आहे त हू कहिड़े उहिदे ते वेठा आहिनि, छा था ॻाल्हाइनि, हुननि खे ख़बर ई कान्हे। उहो काफ़कार फ़लसफ़े वांगुरु थी विया आहिनि, मां आहियां बि या न आहियां, जे आहियां त किथे आहियां, बसि ॻाल्हि इहा लॻी पई आहे। ठीकु आहे जी। नसीर अहमद साहब, कीअं था ॾिसो वफ़ाक़ी वज़ीर जे बयान खे जंहिंमें हुन चयो त मुल्क में लोड शेडिंग न आहे, नई बिजली जी पैदावार में खोट आहे? मूंखे त इहो बयानु मुंहिंजी त सम्झ खां ॿाहिरि आहे, अलाए कहिड़ी कैफ़ियत में ॾिनो वियो आहे। मुल्क जे जेका इंस्टॉल्ड कैपेसिटी आहे उहा तव्हां चई सघो था त उहा पाकिस्तान जी ज़रूरत खां सरप्लस आहे। माना मां हिनजी वज़ाहत कयां त जेतिरी बिजली पैदा करण जी सलाहियत आहे पावर प्लांट्स में, जेतिरा लॻायल आहिनि, उहे पाकिस्तान जी वाकई जेका पैदावारी जेका बिजली जी खपत जी ज़रूरत आहे उन खां उनजी सलाहियत वधीक आहे। पर ही ॼाणी वाणी उन मां उहा बिजली पैदा नथा कनि एतिरी। उनजा ॿ टे सबब आहिनि। हिकिड़ो त पैदा नथा कनि, ॿियो पैदा जेकॾहिं एतिरी करे छॾनि त हिन जो असुलु मसइलो ट्रांसमिशन जो आहे। हींअर पाकिस्तान में जनरेशन जो इशू न आहे बिजलीअ जो, जनरेशन इज सरप्लस। प्रॉब्लम आहे ट्रांसमिशन जो जेको सॼो नेटवर्क आहे उहो एजिस ओल्ड आहे, उनजी कैपेसिटी कान्हे। ऐं जेसि ताईं मूं किथे पढ़ियो त शायदि 15-16 हज़ार मेगावाट खां वधीक हिकिड़े वक़्त में ट्रांसमिशन करे ई नथो सघे, उनजी कैपेसिटी न आहे। त पीक समर में तव्हां प्रोड्यूस खणी 50,000 करे छॾियो, ट्रांसमिशन जो तव्हां सिस्टम कोन्हे को। हिकिड़ो मसइलो इहो आहे। ॿियो मसइलो इहो आहे त जीअं त ही जेके हिननि डिस्कोस ठाहियूं उन्हनि जी मैनेजमेंट एॾी वीक आहे, उन्हनि जो जेको कमर्शियल सेंस उन्हनि वटि कोन्हे, उनजे करे हुननि जूं रिकवरीज़ जो सीरियस प्रॉब्लम आहे। थिए छा थो त जेकर मिसाल तौर 100 रुपए मां 70 रुपया रिकवर था कनि त जेको 30 रुपए जो लॉस आहे उहो वरी जेके बिल पे कंदड़ ईमानदार शहरी आहिनि उन्हनि ते नाफ़िज़ था कनि। ऐं इनजी जेका अप्रूवल आहे उहा जेका रेगुलेटरी अथॉरिटी आहे इवन उहा ॾींदी रही आहे नेप्रा। इट इज़ सरप्राइज़िंग त जेको माण्हू ईमानदारी सां बिल भरे उन ते चटी विझो त जेको बिल नथो भरे उनजो तूं भर, ऐं उहा बिजली जा यूनिट ई खपाइनि था। सिंध में त अज़ाब आहे, माण्हू बि वेठा आहिनि त ठीकु आहे 4 AC मुफ़्त में हलनि पिया, 1000-2000 रुपया फ्री AC ॾियूं था। उनजो काउंटर प्रोडक्टिव आइडिया आहे त जॾहिं हुननि जो पूरो लॉस जे करे हुननि खे पर यूनिट प्रोडक्ट जेको माण्हुनि खे ॾियनि था उन ते नेट लॉस थो पए। एॾे सॼे इन चोरी इन चटी माण्हुनि ते विझण जे बावजूदि जेको पर यूनिट खपाइनि था उन ते लॉस आहे। पोइ हू छा था कनि, चवनि था हिकिड़े यूनिट खपाइण में लॉस आहे त पोइ घटि खां घटि यूनिट खपायूं। फार्मूलो इहो आहे। उनजे करे ही 8-8 ॾह कलाकनि जी लोड शेडिंग आहे। आख़िरी ॻाल्हि मां ॿुधायां त ही जेको सर्कुलर डेप्ट आहे इहा सभ खां वॾी मुसीबत आहे। हींअर सर्कुलर डेप्ट 1900 अरब रुपयनि ते हलियो वियो आहे ऐं 1900 अरब आहे हींअर। उन मां 800 अरब रुपयनि जो सर्कुलर डेप्ट सिर्फ़ु हिन हुकूमत जे दौर में थियो आहे। जेके इक़्तिदार खां ॿाहिरि चवंदा त नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी खां सर्कुलर डेप्ट मैनेज कोन थियो, इन जे करे क्राइसिस आहे, असां अची मैनेज कंदासीं। इन्हनि साहबनि 2 सालनि में 800 अरब रुपयनि जो सर्कुलर डेप्ट पाइल अप कयो आहे। कंप्लीटली मिसमैनेज्ड आहे पावर सेक्टर, का शइ हुनजी स्थिति कान्हे। तंहिंजे करे शहरी भोगनि था। हिकिड़े पासे असां न्यूक्लियर पावर आहियूं, हिकिड़े पासे असांजे ॻोठनि में 12 खां 15 कलाक, शहरनि में 8 खां 10-12 कलाक लोड शेडिंग आहे। पैथेटिक एंड शेमफुल सिचुएशन आहे। जी अली हसन साहब, वफाकी वजीर के इस बयान को कैसे देखते हैं जो उन्होंने सेनेट में दिया है, जिसमें कहा है कि मुल्क में कोई लोड शेडिंग नहीं है और बिजली की पैदावार में कोई कमी नहीं है? जी
ये एक बचकाना बात है और मजाक है। ये मजाक कर रहे हैं लोगों के साथ। मैं तो ये अभी सोच रहा था कि इनके घरों से जो हैवी ड्यूटी जनरेटर्स हैं वो हटा दिए जाएं, तो इन्हें अंदाजा होगा कि लोड शेडिंग क्या है और उसका अजाब क्या और उसके असरात क्या होते हैं। ठीक है ना, ये आए और इधर आके देखें। मैं फिर यही कहता हूँ, आके ये स्पॉट चेकिंग कर लें और रैंडम सर्वे कर लें खुद। उमर अयूब साहब, उन्हें अंदाजा हो जाएगा कि लोग क्या कहते हैं देहातों में, क्या कहते हैं शहरों में, कि बिजली कितनी फराम की जाती है, किस तरह चार्जिंग की जाती है, किस तरह उन्हें एक सहूलत से जिसका हकदार है आइन के मुताबिक शहरी, उससे महरूम रखा गया है। अब जहां तक पावर जनरेशन की बात है, आप जनरेशन जितनी चाहे कर लें, लेकिन अगर आप सप्लाई नहीं कर सकते हैं तो जनरेशन से लेके और एक कंज्यूमर के घर तक, उसके दरवाजे तक अगर वो नहीं पहुंचती है तो वो बेकार सी बात है। ये एक मजाक है। जी 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 ना मिट साहब, तव्हां वटि चऊं था वक़्त जी कमी आहे, जवाब मुख़्तसिर रखिजो। त वफ़ाक़ी वज़ीर जो बयान लाइल्मी आहे या लागर्ज़ी आहे? अनिल, खुद जेके सरकारी इन्हनि जा अंग अखर आहिनि उन मुताबिक़ इहो आहे त 2013 जून में पावर प्रोडक्शन जेका हुई 22,812 मेगावाट हुई, जॾहिं त हींअर जून 2020 में 37,402 मेगावाट जेका आहे प्रोडक्शन आहे। जॾहिं त पाकिस्तान जी कुल जेका घुर्ज आहे घरू ऐं सनत जी उहा 25,000 मेगावाट आहे। पर हिते हालत इहा आहे त हिननि जी जेका ट्रांसमिशन कैपेसिटी आहे उहा 22,000 मेगावाट जी आहे। 3,000 मेगावाट जी डेफिशिट जेका अथनि रुगो सप्लाई जी अथनि, पर ही जेको सरप्लस जेका पैदावार आहे उनखे हथ सां रोकनि था। उन जो सबबु जेको आहे हिकिड़ो फर्नेस आयल ऐं ॿियो गैस, उनखे घटि कंज़्यूम करण जे लाइ ही ॼाणी वाणी उहा शइ कनि था। ऐं उनखां पोइ जेका ॿी शइ आहे उहा जेका जीअं नसीर ॿुधाई त जेके प्रोडक्शन में उनजा लॉसिस थियनि था, उन्हनि लॉसिस खे कवर करण जे लाइ जेके ही हेठि हेस्को ऐं जेस्को पावर जनरेशन या सप्लाई वारनि जो पाण में जेको थिए थो, त सप्लाई वारनि जी रिकवरी, डिस्ट्रीब्यूशन वारनि जी रिकवरी घटि आहे। पोइ डेलिबरेटली उहा डिमांड ई जेका आहे उहा घटाए था छॾनि ऐं उन जो असरु जेको आहे उन्हनि माण्हुनि खे भोगणो थो पए। त तंहिंजे करे लोड शेडिंग कंहिं बि तरह सां पावर जनरेशन जे करे कोन्हे, उन में खोट कोन्हे। इवन डिस्ट्रीब्यूशन में बि जेकॾहिं 22,000 चइजे त प्रोडक्शन ट्रांसमिशन जी कैपेसिटी आहे त उहा घरू ऐं सनत जे लाइ काफ़ी आहे, उनखे कंहिं बि तरह सां मैनेज करे सघनि था। पर प्रैक्टिकली उहा बि हिन जी आहे कोन एबल। ही 10,000 खां 16,000 ट्रांसमिशन कैपेसिटी ते हली सघंदा आहिनि, उन खां वधीक हिननि जूं लाइनूं ट्रिप थी वेंदियूं आहिनि। ठीकु आहे जी। निसार खोखर साहब, जी निसार खोखर साहब छा चवंदा तव्हां? अला हाणे इहा ॻाल्हि जेका वज़ीर साहब वारी आहे, इहा आहे भाषाउनि वारी। भाषा सम्झो था न, उहो जेको असां सिंधी वारो भाषा चवंदा आहियूं, असुली वारो भाषा न। उहो भाषा सलामत जॾहिं पंहिंजे महल में वेठो आहे त उते त थधिकार आहे, फर्स्ट क्लास। वठी अचो हिनखे लाड़काणे जकबात सखर जे गर्मीअ में त ख़बर पए त लोड शेडिंग आहे या न आहे। को पघर ॻड़नि जेको आहे हले आम माण्हू सां गॾु मोटरसाइकिल ते चढ़ी शहर में ख़बर पए त बिजली न हुजण जे करे असांजा शहर केॾे अज़ाब माथा गुज़रनि, उन्हनि जूं नालियूं साफ़ नथियूं थी सघनि, जनरेटर नथा हलनि, हली हली सभु शयूं असांजूं तबाह थी वियूं आहिनि। उन माण्हू खां अची पुछो त सिंध में सोलर जो कारोबार केॾो वधी वियो आहे इन लोड शेडिंग जे करे। तंहिंजे करे मां त सम्झां थो इन बयान में का सदाकत न आहे। जीअं तव्हां सवेल चयो त इहा लागर्ज़ी आहे, यानी लागर्ज़ थी करे माण्हू चए त बाबा कहो मसइलो ई न आहे। हाणे भाषा माण्हू जेको हूंदो आहे उहो सिंधी वारो भाषा, उन खे त को मसइलो ई नज़र न ईंदो आहे न। उहो शाम जो ॿ दम हणंदो आहे, चवंदो आहे बाबा सॼी दुनिया सुरूर में आहे, को मसइलो ई न आहे। हाणे जॾहिं मसइलो ई न आहे त सॼी कराची पे रड़ियूं करे हिन महिल क़ौमी मीडिया तॾहिं पे रड़ियूं करे। असांजी सिंधी मीडिया हमेशह लोड शेडिंग जी दाहूं कंदी रही आहे, पर कराचीअ में जॾहिं बिजली बंदि थी तव्हां ॾिठो त के इलेक्ट्रिक वसट थी वई साईं। इहे वज़ीर अचनि पिया वञनि पिया, भॼां हुजे, भोलड़नि जो हूंदो आहे उन्हनि ते डुकनि टोड़नि पिया वणनि ते त बाबा असां कम सां लॻा पिया आहियूं, कमु थियो त कुझु कोन। हाणे त इहो ई चवंदुसि त हिननि वज़ीरनि सलामत भाषा सलामतनि खे जकबात घोटकी कंदकोट को हिते वठी अचो, ख़बर पए, राति बि रहनि, थोरा मच्छर वच्छर बि खाइनि त ख़बर पए त बिजली लोड आहे या न आहे। हक़ीक़त ग्राउंड ते ख़बर पइजी वेंदी। तव्हां ॿुधो महिमान जी रायूं ॿुधियूं त जेका लोड शेडिंग जे हवाले से वज़ीर जो बयानु आहे उन ते महिमाननि छा चयो।
त महिमान जेको वज़ीर आहे उहो इस्लामाबाद में पंहिंजे घर में वेही करे जेकॾहिं इन क़िस्म जा बयान ॾींदो त हुनखे ख़बर न पवंदी। इहो ज़रूरी आहे त वज़ीर खे हिकु दफ़ो सिंध में अची करे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ख़ासि करे जेकाबाद, कंदकोट, शिकारपुर, लाड़काणे जहिड़े शहरनि में जिते 16 खां 18 कलाक लोड शेडिंग थिए थी उते अचे ऐं उते अची करे उते माण्हुनि सां मिले, उते हिकु राति गुज़ारे, उते रही ॾिसे त बिजली जो आज़ार केतिरो आहे, लोड शेडिंग मुल्क में आहे या न आहे। पैदावार जी ॻाल्हि जीअं असांजे महिमाननि कई त पैदावार हिकु अलॻि इशू आहे, ॻाल्हि आहे सॼी डिस्ट्रीब्यूशन जी ऐं उते पहुचाइण जी। त बिजली पहुचे कोन थी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दावा कया वञनि था ऐं उन दावनि सां माण्हुनि जो पेट नथो भरिजे। इहे हुआ अॼु जा तजज़िया। प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुतो, असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।